अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनो तां ख़बर ॾियूं था काज़िमन जे भरिसां ॻोठ लाखाट में गुलाम नबी जते जे सोलर ट्यूबवेल मशीन तां चोरनि राति सोलर प्लेटूं चोरी कयूं पे त उते मौजूदु एजाज जतो ई सुजाग थी पियो। जंहिंखां पोइ चोर भॼी विया, जंहिंखां पोइ पहिरीं खोजी कुतनि जी मदद सां पेर खयां विया। जॾहिं त ॻोठ बंगल जतोई में ॿई जतोई जे घर में पेर लॻा त उते मौजूदु चोर, जंहिंमें भुट्टो जतोई, तैयब जतोई, हसन जतोई ॿियनि झेड़ो कयो। चोरनि जे मुबैना मुक़ाबले में एजाज जतोई शदीद ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी एजाज जतोई खे तालका अस्पताल काज़िमंद पहुचायो वियो। उते मौजूदु गुलाम नबी जतोई पंहिंजे बयान में चयो त असांखे तैयब जतोई मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं ॻाढ़ा नतीजा भोगण जो चई रहियो आहे। असां SSP शहीद बेनज़ीर आबाद, DIG शहीद बेनज़ीर आबाद खे अपील था कयूं त असांजो नोटिस वठी जल्द खां जल्द चोर गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। फोन के बात निकरी वञूं झांकियूं ॾिनई बाबा तव्हांखे असां ॾिसी था रहूं। उन फोन खां पोइ माना जेको हथियार खणी आया, जेको असांजे एजाज जते पिस्टल जी गोलियूं लॻियूं आहिनि, उते जहिड़ो सरगर्मी ते जहिड़ो थी पियो। ऐं एस साहब इहा नाहे आहे त काफ़ी टाइम खां वठी करे इहे चोरियूं थियूं थियनि, का बि चोरी माना साबित न कई आहे, जंहिंजे करे हीउ रिएक्शन निकितो आहे जो असां सां माना प्राइवेट थी माण्हू धमकियूं पिया ॾियनि, विढ़नि पिया ऐं हीउ चोरनि जी माना सरबराही थो करे। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।